अस्सलाम वालेकुम। 30 टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया जा सभ खां पहिरियां हेडलाइन। पेशावर सान्हे जे शहीदनि जी जनाज़े निमाज़ अदा कई वई। वाक़े में शहीद थियल 2 पुलिस एहलकारनि समेत 27 माण्हुनि जी तदफ़ीन। बाक़ी शहीदनि जूं आख़िरी रस्मूं अदा करण जो सिलसिलो बि जारी। शहर जे माहौल सोगवार आहे। एहलकारनि जी जनाज़े निमाज़ पुलिस लाइन्स में अदा कई वई। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद ख़ान ऐं ॿियनि जनाज़े निमाज़ में शिरकत कई। धमाके जो केस दाख़िल कयो वियो। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त दहशतगर्दीअ जे पोयां सभिनी खां वॾो कारण शिदत पसंदी आहे। शिदत पसंदीअ खे दुश्मन हथियार ठाहे छॾींदो आहे। शिदत पसंदी ख़िलाफ़ क़दम खणण में पार्लियामेंट ऐं अदलिया जो सहकार अणटर आहे। शिदत पसंदी ख़िलाफ़ क़दम खणण लाइ इत्तफ़ाक़ राय घुर्जे। गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल पेशावर में धमाके की मज़म्मत करे छॾी। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो गडियल क़ौमनि में पाकिस्तानी नुमाइंदे के मुनीर अकरम के फोन पेशावर सान्हे ते अफ़सोस जो इज़हार। गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त पेशावर धमाको मज़म्मत जोॻो अमल आहे। खेसि ज़ाती तौर उन सान्हे ते सदमो रसियो आहे। हू पेशावर जे माण्हुनि जी बहितरीन सलूक बाबति आगाह आहे। पाकिस्तानी नुमाइंदे मुनीर अकरम गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल जा थोरा मञिया। FATF पारां पाकिस्तान के ग्रे लिस्ट में रखण वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो वियो। FATF जो चवणु आहे त पाकिस्तान 27 मां 26 नुक़्तनि ते अमल कयो आहे। दहशतगर्दीअ जे माली मदद रोकण में जोगी गभराई थी आहे। FATF मनी लॉन्ड्रिंग ऐं दहशतगर्दनि जी फंडिंग बाबति पाकिस्तान जे क़दमनि जी तारीफ़ करे छॾी। FATF जे इजलास में मनी लॉन्ड्रिंग ऐं टेररिस्ट फाइनेंसिंग बाबति पाकिस्तानी क़दमनि खे साराहियो वियो। पाकिस्तान में ॾोहनि सां हासिल रक़म जो फैलाहो रोकण ऐं कब्ज़े में वठण में कामयाबी हासिल कई। हुकूमत नेशनल एक्शन प्लान ते अमल न पई करे। हुक्मरान दहशतगर्दनि अॻियां झुकी चुका आहिनि। PTI सरकार मुल्क में तब्दीली न तबाही आंदी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी खानेवाल मियां चुन्नू ऐं चीचावतनी में अवामी मार्च जलसनि खे ख़िताब कंदे चयो आहे त इमरान ख़ान चयो हो त ख़ुदकुशी करे छॾींदुसि त पर IMF वटि न वेंदुसि। कुझु महीननि खां पोइ IMF वटि वञी बदतरीन PTI IMF डील कई। बिलावल जो चवणु आहे त हू पंहिंजी ज़ात लाइ जिदोजहद न पियो करे। जेको कुझु करे पियो अवाम ऐं मुल्की मुफ़ाद लाइ करे रहियो आहे। अवामी मार्च जो मक़सद मुल्क खे ॾुखियाईनि मां कढणु आहे। ॿियनि खे चोर चवण वारो पाण वॾो चोर निकितो। बनी गाला में रड़ियूं निकिरी रहियूं आहिनि। पीपल्स पार्टी हमेशह आमिरनि सां मुक़ाबिलो कयो आहे। सिलेक्टेड क़ौम लाइ अज़ाब बणियल आहे। नाअहल खे भॼाइणो पवंदो। अवामी मार्च काफ़िले में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। हू पंहिंजी मंज़िल ॾांहुं वधी रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जो बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरवाणीअ में वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ कराची खां निकितल अवामी लॉन्ग मार्च काफ़िलो अॼु साहिवाल खां लाहौर पहुचंदो। मुल्तान खां साहिवाल रस्ते विख विख ते पंजाब वासियुनि काफ़िले जी
तारीख़ी ऐं मिसाली आजियां कई। कादरपुर, खानीवाल, मियां चुन्नू, चीचा वतनी ऐं ॿियनि जा घरनि मां माण्हू निकिरी आया। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खानेवाल, मियां चुन्नू, चीचा वतनी ऐं साहिवाल में लांग मार्च जलसनि खे ख़िताब कयो। मार्च में पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां माण्हुनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। मुल्क में अवाम जे हक़ ऐं हाकिमियत लाइ रस्तनि ते निकिता आहियूं। कायदे आज़म ऐं कायदे अवाम पारां ॾिनल अवाम खे जमहूरी हक़ घुरूं था। अवाम जे माशी, इंसानी ऐं जमहूरी हक़नि ते धाड़ा हया पिया वञनि। कराची खां मुल्तान ताईं जहिड़ी रीत अवामी लांग मार्च जी आजियां कई आहे, इहा वॾी कामयाबी आहे। हुकूमत अवामी मार्च खां घबराइजी तेल ऐं बिजली जा अघ घटाया आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी धरती टीवी सां ॻाल्हि ॿोल। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 10 मरीज़ हयाती विञाए वेठा। एनसीओसी मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 37,785 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 796 नवनि केसनि जी तस्दीक़। हाकारी केसनि जी शरह 2.10% रही। सॼे मुल्क जे अस्पतालुनि में 842 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। रूस यूक्रेन जंग नाए ॾींहं में दाख़िल। ॿिन्ही मुल्कनि जो वॾे पैमाने ते जानी नुक़सान। रूसी फ़ौज यूक्रेन जे साहिली शहर मारियोपोल जो बि घेरो करे वरितो। मारियोपोल जो घेरो करण बाद रूसी फ़ौज पारां अर्पन शहर ॾांहुं पेशकदमी। यूक्रेनी फ़ौज पेशकदमी रोकण लाइ अहम पुल तबाह करे छॾी। नेटो यूक्रेन पारां रूस जे बमबारी रोकण लाइ नो फ्लाई ज़ोन्स जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नेटो चीफ जो चवणु आहे त तकरार में मुदाख़लत कई त मास्को सां सीधी रीत टकराव जो ख़तरो हूंदो ऐं एटमी जंग लॻी सघे थी। यूक्रेन जे सदर नेटो जे बयान जी मज़म्मत कंदे चयो आहे त नेटो ॼाणी वाणी फ़िज़ाई हदूं बंदि न करण जो फ़ैसिलो कयो आहे। नो फ्लाई ज़ोन्स खे इनकार रूस खे वधीक बमबारी लाइ ग्रीन सिग्नल आहे। अलहंदे इतिहाद रूस ते वधीक पाबंदी जी धमकी ॾेई छॾी। साथियों, सरकारूं माण्हुनि खे जेलुनि में विझी या कलम 144 हणी या किताबनि ते पाबंदियूं विझी ईअं सम्झंदियूं आहिनि त असां माण्हुनि जे आवाज़ खे दबाए छॾियो। पर मुंहिंजे एतिरो अरसो जेल में रहण जे बावजूद कंहिं न कंहिं शिकिल में कुझु न कुझु मुंहिंजो नीह जो नियापो अवां ताईं पहुचंदो रहियो आहे। कलम 144 ते लॻण जे बावजूद असीं वॾे पैमाने ते न सही, नंढे पैमाने ते सही, असीं पाण में गॾु थी सघिया आहियूं, छाकाणि त ख़्याल जी परवाज़ खे केरु रोके सघियो आहे। कामरेड जाम साके जे विछोड़े खे 4 साल मुकमल। खाबी धुर जे अॻवान कामरेड जाम साके जी 3 वरसी अॼु मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कामरेड जाम साके जी वरसी ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त जाम साकी सॼी ज़िंदगी तरक़ी पसंद सोच, पोरियत तबक़नि जे हक़नि ऐं जमहूरियत लाइ जिदोजहद कई। जाम साके जी जिदोजहद ऐं कुर्बानियूं मशले राह आहिनि ऐं हू हर इंसान दोस्त जे दिलि में सदाईं ज़िंदा रहंदो। ऐं पाकिस्तान जो नाले वारो अदाकार मसूद अख्तर 72 वरहनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मसूद अख्तर फिफड़ जे कैंसर में वरतल हो ऐं गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां लाहौर जी अस्पताल में इलाज वेठो, जिते साह जो सॻो टुटी पियो।